नाज़रीन, हैदराबाद में पुलिस मुबैना मुक़ाबले में एक जणे के फुल फ्राई कर छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर सलीम मल्हा खान। जी सलीम, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही अटड़ी थाने जी अदा बाईपास भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो आहे, जंहिंमें हिकु जेको ॾोहारी आहे उहो मारिजी वियो आहे। ॾोहारी जी जेका सुञाणप आहे उहा फरीद वलद सोबत चांग जे तौर ते थी आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त बाईपास ते मोटरसाइकिल सवार टिनि ॼणनि खे जेको आहे पुलिस रोकण जो इशारो ॾिनो, जंहिं ते जेको आहे हुन रुकण जे बजाए फायरिंग कई। फायरिंग जी ॾे वठ में फरीद वलद सोबत चांग जेको आहे उहो शदीद ज़ख़्मी थियो, जॾहिं त ॿ जेके हिन सां गॾु जेके जवाबदार हुआ उहे फरार थियण में कामयाब थी विया। जॾहिं त जेको ही फरीद खे ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हीउ जेको फरीद चांग आहे इन ते हटड़ी थाणे ते 9 केस दाख़िल आहिनि। इन खां अलावा कासिमाबाद ते बि केस दाख़िल आहिनि, जॾहिं त बाक़ी जेको आहे हिन जो जेको क्रिमिनल रिकॉर्ड आहे उहो जेको आहे उहो चेक कयो पियो वञे। CCTV फुटेज ते बि मंज़र आम ते आया आहिनि, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त हिकु जेको जवाबदार आहे उहो फुर करे रहियो आहे। जॾहिं त वारिसनि जो इहो चवणु आहे त कंहिं क़िस्म जो को बि पुलिस मुक़ाबिलो न थियो आहे ऐं हीउ जेको फरीद मारिजी वियो आहे इन खे जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वियो हुयो। जी सलीम, अवां जी महिरबानी।